नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हां खे भिटशा खां ख़बर ॾींदासूं त सॼे सिंध जी ऐं भिटशा में बि अॼु 5 ॾींहं मुकमल लॉकडाउन कयो वियो। हिन हवाले सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे मोहम्मद जुमन चौहान। जी मोहम्मद जुमन, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मां हिन वक़्तु जेको आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूदु आहियां। जेको आहे सिंध हुकूमत जेके नोटिफिकेशन जारी थियण खां पंजो ॾींहुं जेको आहे मुकमल जेको आहे सिंध में अंदरि लॉकडाउन जो हुकुम जारी कयो। उन खां पोइ जेको आहे ज़िले मटियारी जे शहरनि में भिटशा में बि हींअर मुकमल लॉकडाउन थी चुको आहे। मुकमल जेके दुकान हुआ उहे बंदि ॾिसण में अचनि था। शारायूं बि जेके आहिनि बंदि कई वियूं आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जा जेके एहलकार आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि शारायुनि ते जेको गश्त बि उन्हनि जा जारी आहिनि। बाक़ी जेको आहे हिते जे DC ऐं AC जे तरफ़ां जेको आहे त फूड डिपार्टमेंट जे तरफ़ां जेके नाइली ॾिसण में अचे थी। जेके रोज़ जी बुनियाद ते शयूं हुयूं लॉकडाउन थियण खां पोइ जेको आहे त मुकमल उन्हनि जी शयुनि में जेको आहे वाध थी वई आहे, इज़ाफ़ो थियो वियो आहे। हिते जा शहरी ग़रीब तबिको जेको आहे ज़्यादातर परेशान ॾिसण में अचे थो। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करे ॾिसूं कीअं था ॾिसनि लॉकडाउन खां पोइ जेके शयूं रोज़ जी बुनियाद ते हुयूं उन्हनि जा बि जेके अघु महांगा थी विया आहिनि। वधीक उन्हनि सां इहो न्यूज़ बि वठी ॾिसूं था। उन्हनि जो वधीक जेको आहे अवामी उन्हनि सां कहिड़ा वीचार वंडनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे। असल सर ग़रीबनि जे लाइ वॾो मसइलो आहे। हमेशह ग़रीब तबिके खे नुक़सानु थियो आहे। असांजा DC साहब AC साहब अलाए छो ख़ामोश लॻा पिया आहिनि। हुननि खे घुरिजे त प्राइस कंट्रोल वारनि इदारा उन्हनि खे पंहिंजो हिदायत करनि त लिस्टूं लॻाई वञनि दुकाननि ते ताकी ग़रीबनि खे सामान वठण में सवलाई थिए। असां ग़रीब मज़दूर तबिको आहियूं जेको हिन लॉकडाउन जे वायरस जे चकर में असां ग़रीब इलाही पीड़िजी विया आहियूं। वज़ीर लाइ अपील आहे त जेके पंहिंजा ज़िले मटियारी में MPA MNA जे PP क़यादे चढ़िया आहिनि वोट सां वठी, ऐं असां हिन टाइम ते को पुछण न आयो आहे। असां अगरि पुलिस आर्मी असां घरां ॿाहिरि निकिरणु कोन थी ॾिए, प्लस में असां 15 ॾींहं लॉकडाउन में छा कंदा? ग़रीब माण्हू जेको रोज़ु कमाए रोज़ु खाइण वारा उहो असां किथां कंदासीं ग़रीब माण्हू? ॿुधायो हाणे बसि इहो असांखे हिकिड़ो रहियो आहे, बिजली अचे पई बसि ॿ टे खे बिजली जा छाट ॾियो, ॿियो कुझु बि कोन हिन हुकूमत कयो आहे असांजे लाइ। 2 करोड़ रुपया माण्हू इहो ज़िले ते मोकिलियो अथसि। असांखे अॼु 11 ॾींहं घर में अटो न आहे, का शइ न आहे, मरूं पिया। घरों ॿाहिरि न निकिरो, भई घरों ॿाहिरि न निकिरूं काॾे वञूं? बिजली जी बचड़नि खे छाट ॾेई मरूं था भई। तो इन्हनि जो इहो ई चवणु आहे त DC मटियारी AC जेको आहे हालात जेका आहे नाइली ॾिसण में अचे थी। जेका लॉकडाउन खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ दुकाननि ते जेके रेट इज़ाफ़ी कया आहिनि, रेट लिस्ट बि जेको आहे दुकाननि ते मौजूदु न आहिनि। जेके 10 रुपया 20 रुपया किलो टमाटर हूंदा हुआ उन्हनि जा रेट जेके हींअर 50-60 रुपए का आहे। आलू जो रेट जेको आहे 80 रुपया, ऐं भिंडी जेका आहे तूरी आहे उन खां 160 रुपया वरिता था वञनि। हिते जा जेके ग़रीब तबिको आहे ज़्यादातर परेशान जेको आहे DC मटियारी AC हालांकि जेके हिदायतूं बि कई वयूं सिंध हुकूमत जेको आहे ग़रीब माण्हुनि में राशन विराइण जो, उहे बि जेको आहे DC मटियारी जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो सिटी भिटशा खे अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो राशन न ॾिनो वियो आहे। हिते जो जेको ग़रीब ऐं मिसकिन जा बेवा जेके आहिनि उहे फाका कशी कटण ते हिन वक़्तु जेको आहे मजबूर थी चुका आहिनि। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।